तो शागिर्द ऐं उस्ताद जी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन वीडियो में, जेको तमामु मज़ेदार वाक़ियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे जलाल चांडियूं मोहम्मद उर्स चांडियूं हिकु बहितरीनु शागिर्द हुया पाण में, ऐं इन्हनि जा खोड़ सारा किस्सा सोशल मीडिया ते हिन वक़्तु जेको आहे सो वायरल बि आहिनि दोस्तो। ऐं जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो कीअं उस्ताद शागिर्द बणिया ऐं इन्हनि में केॾी कुर्ब हुई पाण में, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं विच में रहियूं, तफ़सीली वीडियो में हिन में ॻाल्हि कंदासीं। ऐं हिकिड़ो वाक़ियो बि तव्हांखे मज़ेदार ॿुधाईंदासीं इन ॿिन्हिनि जे विच में। अॻिते हली वीडियो खे ॾिसंदा रहो दोस्तो। जलाल चांडियो हिकु वॾो फ़नकार हुयो। जलाल चांडे वटि सवें शागिर्द ईंदा हुया जेके फ़न सिखण जे लाइ दोस्तो। छाजे करे जो जलाल चांडियो मौसीक़ी जी दुनिया जी नर्सरी हुई, ऐं जलाल चांडे वटि सवें माण्हू अची पंहिंजी जेको आहे सो फ़न जो मुज़ाहिरो बि कंदा हुया ऐं मौसीक़ी सिखण बि ईंदा हुया दोस्तो। पोइ जॾहिं जलाल चांडे वटि मोहम्मद उर्स चांडियो आयो त मोहम्मद उर्स चांडियो नंढी उमिरि जो हुयो दोस्तो। ऐं मोहम्मद उर्स चांडे जे ख़ानदान में कुझु माण्हू फ़नकार बि हुया। वाहिद जलाल चांडियो हिकिड़ो ई फ़नकार हुयो जंहिंजे जेको आहे सो फैमिली बैकग्राउंड में को बि फ़नकार न हुयो, को बि गुलकार न हुयो। लेकिन मोहम्मद उर्स चांडे जो चयो वञे थो त चाचो फ़नकार हुयो ऐं ॿिया बि कुझु माण्हू जेको आहे सो मोहम्मद उर्स चांडे जा फ़नकार हुया। लेकिन जॾहिं उहा सिखिया वरितईं जलाल चांडे खां त सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार बणियो मोहम्मद उर्स चांडियो। जॾहिं उभरी आयो ॿाहिरि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उस्ताद ऐं शागिर्द पाण ख़बर अथव त शागिर्द उस्ताद खां अॻिते निकिरण जी कोशिशि कंदा आहिनि, ऐं उहा इहा कोशिशि कंदा आहिनि त असां उस्ताद खां बि अॻिते निकिरी करे ऐं पंहिंजी फेम ऐं पंहिंजी इज़त बणायूं। लेकिन तव्हांखे ख़बर आहे जलाल चांडियो बहितरीनु फ़नकार हुयो, मोहम्मद उर्स चांडियो फर्मा बरदार फ़नकार हुयो। मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे खे पीउ जो दर्जो ॾींदो हुयो, ऐं जलाल चांडियो मोहम्मद उर्स चांडे खे पंहिंजे पुटनि वांगुरु भायो दोस्तो। ऐं जे हर देखभाल कंदो हुयो जलाल चांडियो मोहम्मद उर्स चांडे जो, हर ज़रूरतूं पूरियूं कंदो हुयो। अहिड़ा शागिर्द बि आहिनि जेके जलाल चांडे वटि अची रातुनि जूं रातूं रहंदा हुया। खाइण पीअण जो निज़ाम सॼो जलाल चांडियो उन्हनि जो अदा कंदो हुयो। एतिरे क़दुरु कपिड़ा लटा वठी ॾियणु, एतिरे क़दुरु उन्हनि खे जेको आहे सो सिखा ॾियणु बिल्कुलु फ्री ॾींदो हुयो, न उन्हनि खां पैसा वठंदो हुयो, न का जलाल चांडे को लालची रखंदो हुयो दोस्तो। जलाल चांडियो पंहिंजी मौसीक़ी खे इबादत सम्झी ॻायो, ऐं जलाल चांडियो मौसीक़ी जी दुनिया जो तॾहिं कामयाबु बणियो छाजे करे जो जलाल चांडे पंहिंजी मौसीक़ी पाक करे ॻायो ऐं मौसीक़ीअ में का बि जेको आहे सो हेर फेर न कई। तॾहिं दोस्तो चवंदा आहिनि दिलि सां कंदड़ शइ कामयाब बि थींदी आहे, मक़बूल बि थींदी आहे। इन जे करे जलाल चांडे खे अॼु जो असां जीअं नेकी पिया कयूं वीडियो जे सूरत में, जलाल चांडियो पंहिंजे फ़न सां ऐं पंहिंजे जेको आहे सो कम सां सचो हुयो ऐं ईमानदार हुयो। इन जे करे अलाह ताला हुन जी इज़त कई। इन जे करे अॼु सिंध जे कुंड कुड़छ में जलाल चांडियो मक़बूल आहे, ऐं सिंध जा हर वासी तक़रीबन जलाल चांडियो सभिनीनि जे दिलि जी धड़कन आहे दोस्तो। वीडियो खे शेयर ऐं लाइक कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।